सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। बावल तू मुझे गोठ कौम कबीले ऐं ज़ात वारो आहीं, तॾहिं मां तुंहिंजो ग़लतियूं दरगुज़र कंदो थो रहां ऐं तूं मुंहिंजे हिन सब्र जो फ़ाइदो वठी पाण खे ताक़तवर थो सम्झी। तूं पंहिंजे पुट जो अशर ॾिसी चुको आहीं, पर हाणे घटि में घटि पंहिंजी धीउ ते त रहम कर कि तोखां पोइ हुनजो केरु हूंदो। जेकॾहिं तूं पंहिंजी धीउ खे रुलाइणु चाहीं थो त पोइ भले असांजी दुश्मनी में काहे पओ, पर जेकॾहिं हुनजो भलो चाहीं थो त अहिड़ी का बि ग़लती न कजांइ जंहिंजो कफ़ारो तोखे सिधो अदा करणो पए। हीउ मां तोखे आख़िरी दफ़ो सम्झाइण आयो आहियां त जेकॾहिं आइंदह तो अहिड़ी ग़लती कई या मूं ख़िलाफ़ को सख़्तु क़दम खयों त पोइ तोसां मां न पर मुंहिंजा हथियार ॻाल्हाईंदा ऐं पूरी ताक़त सां तुंहिंजे घर ते हमिलो कंदुसि। तोखे चिरण जी मोहलत बि कोन ॾींदुसि। इन करे बावल चवां थो त सुधरी वञ। ये अहिड़ो मौक़ो कोन मिलंदी। नवाब खान, तो मुझे पुत्र शामिर जो कातिल ही तोखे ही बहावल कॾहिं बि बख़्श कोन कंदो। जंहिं ॾींहुं मां पंहिंजी न्याणी जो बार लाथो ऐं मां पाण में हिम्मत सम्झम, उन ॾींहुं नवाब खान तोखे मां तब करे छॾींदुसि। छो जो बहावल उहो बुलडोज़र आहे, माण्हू त छा पर पत्थरनि जो बि सरमो करे छॾींदो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ सॼी ज़िंदगी तुंहिंजी धीअ तुंहिंजे घर में कुंवारी थी मरी वेंदी। जंहिंसां बि तूं हुनजे पढ़ण जो सोचींदे न, हिन छोरीअ जे मुड़ुस खे मां लाश बणाए तो तरफ़ मोकिलींदुसि। इहो नवाब खान जो तोखे चैलेंज आहे। तूं पंहिंजी धीअ जो पढ़णो करे ॾेखार त मञाए। खुशियो खोल, मां आहियां, मां रहीम आहियां। तोसां हीअ अशर कीअं कयो? नवाब खान जी मां उन्हनि खे मोह ॾेई वठंदासीं। तूं थी हल मूंसां गॾु, वे गाॾी ते। जेकॾहिं मुंहिंजे मथां FIR कटियल आहे त पोइ कोर्ट में मूंखे छो नथा पेश कयो? छो? तोखे असांजी हितां जी महिमानी पसंदि न आहे छा जो कोर्ट जूं ॻाल्हियूं थो करीं? सूबेदार साहब, कंहिं बि वॾेरे जे चवण ते कानून खे पामाल न कयो। अगरि जे मां मुजुर्म आहियां त पोइ मूंखे कोर्ट में पेश कयो न, चालान कराए मूंखे जेल मोकिलियो। मां पंहिंजे गुनाह जी सज़ा पाण काटींदुसि। बाक़ी बेगुनाह मूंखे तव्हां लाकअप में घणा ॾींहं रखंदो? तूं घणो परेशान न थी दरिया खान। न ई तोखे असां कोर्ट में पेश कंदासीं, न ई चालान करे जेल में मोकिलींदासीं, तो मां ॿाहिरां ई हथ कढंदासीं। मूंखे ख़बर आहे जेसि ताईं तव्हांखे नवाब खान जो हुकुम न मिलंदो न, तेसि ताईं तव्हां मुंहिंजी जान कोन छॾींदव। अॻे पोइ इहो राज़ खुलणो ई आहे। जंहिं ॾींहुं सजावल खे इहा ख़बर पई त हाकिम सादी खे धोखे में अची सारा खे घरां वठी वञी मूंसां सां मिलायो आहे, उन ॾींहुं मूंखे गोली हणण में देरी कोन कंदा। उनखां पहिरें जो इहो राज़ खुली साम्हूं अचे, सजावल ख़ान खां मूंखे पासीरो थियणो पवंदो ऐं एतिरो सजावल ख़ान खां परे वञणो पवंदो
जीअं हू मौत ताईं पहुची न सघे। जेकर मूं इहो न कयो पोइ मुंहिंजी मौत पकी आहे। बावल खान, हीअ अथई नवाब खान जा कम। हाणे तूं ई ॿुधाए त इन मस्त हाथी खे कीअं रोकजे। नहीं मां ये रुगो पशु सां न आहिनि वड़िया, पर मुंहिंजे घर में घड़ी मूंखे बि धमकियूं ॾेई आहिनि। मुंहिंजो ख़ैरु आहे बावल खान, जे रहीम उन्हनि जे साम्हूं वियो न, हिनखे सिधियूं गोलियूं हणंदा। नवाब खान सां पलांद कंदासीं, गाए वजाए कंदासींसि। असांजे जहिड़े जा ही सभु मुखालफ़न। ना ही मीर तो चाहे जहिड़ो थिए ऐं ना ही सिजावल। रहीम, हिमल सिजावल असांजो कहिड़ो सॼण आहे जो असां हुनजे चवण ते हलंदासीं? कतई कोन हलंदासीं हुनजे चवण ते। सिजावल त चवे थो ईअं करण सां मूसा खे नुक़सान पहुचंदो। तूं ई ॿुधा जे सिजावल खान एॾो जे हमदर्द हुजे हा न त मूसा जे मथां सिधियूं गोलियूं कॾहिं बि न हलायां। बावल खान, मां त चवां थो सब्र कयो, मूसा ई दरिया खान खे ॿाहिरि अचनि ॾियो। पशु, हाणे सब्र जो वक़्तु ख़तम थी वियो आहे। जिन नवाब खान जा माण्हू असांखे हिकिड़ो धक हणंदा, असां हुनजे जवाब में ॿ धक हणंदासीं, घटि न कंदासीं। वञनि तोखे अकेलो करे कुटियो आहे न, जवाब में नवाब खान जा 2 माण्हू अधु मुआ करे छॾींदासीं। जल्दबाज़ी खां कमु न वठ बावल। हाणे जेको बि क़दम खणंदासीं न, सोची सम्झी पोइ खणंदासीं। बावल वारनि जी बेवकूफ़ी जो तो ॿुधो हूंदो न। मीर इहा ई ख़बर ॿुधी आहे त तव्हांजे ॻोठ में राति फेरिंग थी। इहो कमु बावल वारा राति करे विया। जेकॾहिं राति कंहिंजो फ़ोन थी पवे हा त हुनजो इल्ज़ाम नवाब खान सिधो सऊं मूसा जे मथां हणिया। मूसा त जेल में आहे मीर, पोइ उनजो इल्ज़ाम मूसा जे मथां कीअं लॻी आहे? अञा नवाब खान मूसा जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई किथे आहे। अञा त नवाब खान पंहिंजो पूरो ज़ोर पियो लॻाए मूसा खे झुकाइण जो। जेकर मूसा न झुकियो न त पोइ ॿाहिरि जेको कुझु बि थिए पियो उन्हनि सभिनी जो इल्ज़ाम नवाब खान मूसा ते हणंदो। छा इहा ॻाल्हि बहाल जे दिमाग़ में नथी वेहे? बख़्शल, छा तूं हुनखे सम्झाए सघीं थो? मुंहिंजे सम्झाइण खां घणो आहे। मां कोशिश में आहियां त मूसा जी गिरफ़्तारी ज़ाहिर करायां या हुनखे आज़ाद करायां, पर ही वतन था ख़ुदूं खोटी था। छा कजे? मीर तोखे आसरो आहे मूसा खे छॾाए वठंदे, पर नवाब खान त धोखो कोन कंदो न। चङी तरह ख़बर आहे त नवाब खान तमामु वॾो धोखेबाज़ इंसान। इन्ही करे मां हुनजी नस नस खवा कई। इन्ही करे कमु अहिड़ो कबो जो नांग में मरी वञे लठ बि न टुटे। मां कोशिश में आहियां त कहिड़ी बि तरह मूसा खे नवाब खान जी क़ैद मां आज़ाद करायां। बाबा साईं, फिलहाल त बशो खे लेटा आया हूं, बाक़ी रहीम अञा हथ न आयो। हाणे रहीम होशियार थी वियो हूंदो। तव्हांखे ॾुखियो थींदो। बाबा साईं, पोइ छा रहीम खे छॾे ॾियूं? मां बहावल जा कन छिकी आयो आहियां। तव्हां ॻोठ ते नज़र रखो। जेकॾहिं हू ॿीहर ग़लती कनि था न त पोइ रहीम ते छा, पर न बहावल खे वक़्तु कोन कबो। सरकार, मां त चवां थो त बावल खे बि हिकु फटको ॾियारे छॾियो। ॻाल्हि बहावल जी नाहे। असां जेके हुन सां जहिड़ो कयोसीं न त हुनजो सॼो ॻोठ असांजो मुखालिफ़ थी वियो, ऐं मां उन्हनि जूं हमदर्दियूं न्याण नथो चाहियां। बावल को एॾो ॻोठ जो दादलो न आहे जो उन जे चकर में सभु तव्हांजा मुखालिफ़ थी वञनि। तूं हिन ॻाल्हि खे न सम्झंदे आशू। जॾहिं माण्हू पंहिंजी अना ते अची थो वञे न पोइ हू नाहे ॾिसंदो त साम्हूं केरु आहे। जॾहिं त हिन वक़्तु असांजा मुखालिफ़ तमामु घणा आहिनि, ऐं मां नथो चाहियां त मुखालिफ़ मुंहिंजा वधनि। वधायो सरकार, तव्हां ई वधायो। पोइ चयो आहे हुन ते अमल कयो। असां प्लान करे आयासीं। फिलहाल कंहिंसां का बि तकड़ न आहे करणी। बेगुल आहे या कोन्हे को? छा आहे छा कोन्हे, छा थो चई? ॾिस न, मां चवंदो आहियां न आहे त इन करे पुछां थो त आहे या कोन्हे। मुआ ये जिनन वारी ॿोली मूंसां न कदो कर। जिन? हिन घर में जिन बि रहंदा आहिनि छा?
ॾाढा आया घरनि में जिन असांखो वधीक को ॿियो जिन आहे। न हिन घर में केरु आहे कोन, हितां जा माण्हू सभु ॿरी खपी आ, घर खाली पियो आ, ऐं खाली घर जॾहिं ॿुधा न जिन ते कब्ज़ो कंदा आहिनि आहे। वाह जी ॻाल्हि कई अथई। छा थो सोची अदा साले खे तूं इहो यकीन ॾियाराईंदे त हिन घर में जिन आहिनि? देखो न असल में जिननि खां मां पाण बि ॾिजंदो आहियां थोरो घणो, पर मां कोशिशि ज़रूरु कंदुसि त जे सालो खे टेजारे सघां। जे भला टिजी वञे त पोइ ही घर खपाए पोइ हलिया हलंदासीं। हिननि जी नियत मूं तरफ़ खां साफ़ न आहे, ही घर खपाइण जे चक्कर में। हा मुआ मखण, हिते रही छा कंदासीं? हितों जे माण्हुनि खे त बसि राति ॾींहं हिक ॿिए जे मथां बंदूकूं सिधियूं कयूं घुमंदा था वतन। इन्हनि जा त रुगो पाण में दुश्मन आहिनि दुश्मन। जेकॾहिं न असां इन्हनि जे विच में अची वियासीं त सोच असांजो कहिड़ो हशर थींदो। बुरो हशर थींदो, असल परूड़ करे छॾींदा। वाह जी ॻाल्हि कई अथई मखण। अॼु राति खां ई तूं बसि अदे खे ॾेजारण शुरू करे छॾ। त पोइ तूं फिकुर न करो, कंहिंसां ज़िक्र न करो। सालो खे मां अहिड़ो टेजारींदुसि जो कंहिं बि हालत में घर खपाए ऐं आप न कंदो आहे। जेकॾहिं ॿिनि ॾींहंनि में हाणे हिननि जो हितां तॾो न वेठायुमि न त मुंहिंजो नालो बि सालू सुरीलो न आहे। छा हाल आहे वॾा? किथे दुश्मननि थोड़ो त न आहे कयो? करीब कंहिंमें दम आहे, कंहिंमें दम आहे जेको सिजावल खान खे सोड़ो करे। हा वॾे जे त पाछे खां बि ॾिजंदा आहिनि, कोई वॾे जे साम्हूं अची हुनखे सोड़ो कीअं कंदा? वियो करीब वे माजे वे। पोइ या पोइ खैरम कयो अथव वॾा? करीम उता खाली सो सोचुम त कुछ ॾींहं तव्हांखे महिमान करे रहा है। सच वॾा, उतां त सफ़ा खाली थी वई आहे। अॻे त हिते वॾा मेला मतिलबु हूंदा। हा माजिद सही तो चई। पहिरां हिते चोर चोर जी ज़ात हूंदी, हिकिड़ा ईंदा त ॿिया वेंदा, पर हाणे ईअं न आहे। छो त आस्ते आस्ते हाणे सभु सम्झंदा था वञनि त हिननि चोरनि चकारनि मां कमु न हलंदो, न कोई हिननि ते के घर हलंदा आहिनि। पुलिस त अॻे ई हुननि जे पोयां रण ॿारियो बीठो, सो सभु कुझु सोचे थो त इहे बुरायूं छॾे वञी का इज़त जी रोज़ी कजे। छा तव्हां पथारी बंदि करे छॾी? हा करे मूं पथारी बंदि करे छॾी आहे। न कोई चोरी थो कराया, न कंहिंजो सॻु पाण वटि रख, छो त हाणे हिन में इज़त न आहे रही। ॿ टे लोठिया आहे जेके इज़त सां रहण नथा ॾियनि, हिननि लोठियुनि जो बंदोबस्तु कया, पोइ को दिलि खे सुकून मिलंदो। मीरा माण्हू उॾाम करे त एतिरी करे जेतिरा हुन जा पर हुजनि, ऐं तूं पंहिंजे परनि खां वधीक उॾाम पियो करे। इन ई करे चवां थो मीरा पंहिंजी हद में रहे, इन में ई तुंहिंजी भलाई आहे। हदूं शिकरनि बगड़नि कुतनि जो मुक़ररु हूंदो आहे, सिंहनि उकाबनि जी का बि हद न आहे। इन ई करे तूं मुंहिंजूं हदूं मापण छॾे ॾे, किथे इन उकाब जे चंबे सां छटिजी न वञे। वॾी वॾी ॿुधाए वियो आहीं मीरा। मीरा जेके तूं कुतो पियो सम्झी न, असल में वो तुझी मौत बणिजी आयो आहे। आशो जेकॾहिं तूं पंहिंजे पाण खे कुतो ई सम्झी छॾियो आहे त पोइ हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾ त कुतनि जी बाहुड़ सां शींहनि ते फ़र्क़ु न आहे पवंदो। हथ कढ। मीर जे मोचड़े खां चङी तरह वाक़िफ़ आहे। मीर जो मोचड़ो
गोलीअ खां वधीक घाव ॾिनो आहे। हिन चकर जे करे मूं तोखे तारू वारो मोचड़ो हयो न त ज़बान अची पट सां लॻंदई ऐं सॼी ज़िंदगी ॻाल्हाइण खां हलियो वेंदे। उन करे चवें थो त मीर खां जेतिरो परे रहंदे उनमें तुंहिंजी भलाई आहे। लॻे थो त सरकार वरी हिन कुत्ते जी पुठ भराई कई आहे। तॾहिं त ॿ फुट मथे पियो उॾामे ज़मीन खां। मीरा हाशो हाशो साईं अॼु एतिरो जल्दी ओताक ते पिया वञो? ज़रीना बेगम कुझु ज़रूरी कमु आहे, ओताक तां थी पोइ शहर निकिरींदुसि। शहर खैर जो कमु आहे? सूबेदार सां कुझु ॻाल्हाइणो आहे ऐं हिकिड़ो कैदी आहे लाकब में, उन सां बि कचहरी करणी आहे। साईं उन खां हाल अहवाल वठंदो या लाकब में उनखे कुटराईंदो? इहो पुलिस खां पंहिंजे दुश्मन खे कुटराइण वारो जो कमु आहे न ज़रीना बेगम, इहो ॾींहं जो नाहे थींदो, इहो राति जो थींदो आहे। थोरो साईं ग़रीबनि जे मथां हथ हल्को रखो। काश ये गरीब हुजनि हा। ज़रीना बेगम जेकॾहिं इहे ग़रीब हुजनि हा न त मां उन्हनि सां पुछां बि कोन। पहिरें नंबर जा पढ़ाई उनखे कुटे कुटे साणो थी वियो पए माण्हू। हथु कढाईंदो न वरी ओड़ा जो ओड़ा। पोइ त साईं तव्हां बि कंहिंखां घटि न आहियो। माराए कुटाए पेरनि जे हेठां न कंदो, ओसी ताईं माठी न कंदो। जेके मूं साम्हूं ऊचा घाट करे घुमंदा आहिनि न ज़रीना बेगम, मूंखे पुछां वठंदी आहे। इन करे चाहींदो आहियां त उन्हनि जा ऊचा घाट पंहिंजे पेरनि जे हेठां चिथियां। साईं या तव्हांजी वॾाइप किथे तव्हांखे माराए न विझे। ग़ैरतमंदनि जा कंध कपिजी वेंदा आहिनि पर झुकंदा न आहिनि। तूं पंहिंजे पुट जो अशर त ॾिसी चुको आहीं, पर हाणे घटि में घटि पंहिंजी धीउ ते त राम का। तोखां पोइ हुनजो केरु हूंदो? जेकॾहिं तूं पंहिंजी धीउ खे रुलाइण चाहीं त पोइ भले असांजी दुश्मनी में गाहे पओ, पर जेकॾहिं हुनजो भलो चाहीं त पोइ सॼी ज़िंदगी तुंहिंजी धीउ तुंहिंजे घर में कुंवारी थी मरी वेंदी। जंहिंसां बि तूं हुनजे पढ़ण जो सोचींदे न, हिन छोरीअ जे मुड़ुस खे मां लाज पढ़ाए तो तरफ़ मोकिलींदुसि। इहो नवाब खान जो तोखे चैलेंज आहे। तूं पंहिंजी धीउ जो पढ़णो करे ॾेखार। बाबा कहिड़ी ॻाल्हि तोखे परेशान कयो आहे? तमाम नवाब खान मूंखे धमकी ॾिनी त मां शादी तुंहिंजी जंहिंसां बि कराईंदुसि न उनखे मारे छॾी। चवे थो त सॼी ज़िंदगी घर में वेठी हूंदी कुंवारी ऐं तुंहिंजी शादी कंहिंसां बि कराइण कोन ॾींदो। बाबा वॾो ज़ालिम आहे नवाब खान, वॾो ज़ालिम आहे हू। अमा ज़ालिम हो तेसे ताईं रहंदो जैसे ताईं असां में ज़ुल्म सहण जी ताक़त आहे। जंहिं ॾींहुं उन जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ बीठासीं न उन ॾींहुं नवाब खान रगड़जी वेंदो। केॾां? अदा मां सोणी सां मिलण थी वेंदा। उते वञण जी का बि ज़रूरत न आहे। अदा तूं पंहिंजी दुश्मनी में असांखे न गिल। मूं तोखे चयो न त उते वञण जी का ज़रूरत न आहे। मां वेंदसि वेंदसि वेंदसि।
कमाल पंहिंजी सिकी लधीअ खे। होश कर आशू, होश कर। तोखे शर्म नथो अचे पंहिंजी भेण जे मथां हथ खणण दे? इहा ॻाल्हि तूं मूमल खे सम्झाए छॾ त मुंहिंजे रोकण खां पोइ बि ही ॿाहिरि कदम छो थी रखे। ऐं हीअ त उन्हे दर ते दिलि लॻाए वेठी आहे जंहिंजी दिलि मां चबाए खाइण वारो आहियां। इन करे चवां थो त मूमल खे हाणे तूं चङी तरह सम्झाए छॾ त चार दीवारी में रहे, जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकिती न त पोइ हिन दुनिया मां निकिरी वेंदी। हाशो त पोइ अच न, खणे बंदूक खणे मूंखे मारे छॾ। बनी कान्हे को, अच न। सब्र कर भेण, सब्र कर। मां आहियां न, तूं घबराए छो थी? ना दी, हाणे मां हिते नथी रहण चाहियां। मां सम्झाईंदसि आशू खे भेण, मां सम्झाईंदसि। ईअं न कंदो हाणे। सिर्फ़ कम जी ॻाल्हि कर मीरा, मूंखे शहर जे लाइ निकिरणो आहे। नवाब खान जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे कमनि जी जल्दी आहे त पोइ मूसा खे छॾाइण जी मूंखे बि का तकड़ न आहे। तव्हां पहिरियां पंहिंजे कमनि मां फ्री थी वठो। जॾहिं सफ़ा फ्री थी वठो न पोइ मूंखे घुराइजो, वेही सुकून सां ॻाल्हाईंदासीं। इन जो मतिलबु त तूं मूसा खे अञा नाहे मञायो, ॻाल्हियुनि में गेल बाक़ी आहे। मूसा जे तरफ़ां का बि गेर न आहे, सिर्फ़ु तव्हां फ्री थी वठो। जे इहा ॻाल्हि आहे त मां शहर जे कम खे छॾियां थो, पहिरियां तव्हां सां निबिरी वठो। नवाब खान जहिड़ो न आहे जो निबरंदासीं, ॻाल्हि आहे भरवसे जी। जेको तव्हांजे मथां केर बि करण जे लाइ तयार न आहे। जेसीं ताईं असां हिक ॿिए ते एतबार न कंदासीं तेसीं ताईं न तव्हां सुकून सां रही सघंदो, न ई मुंहिंजे मथे जो सूर ख़तमु थींदो। नवाब खान पोइ तव्हां पंहिंजे किरदार खे अहिड़ो ठाहियो जो हर माण्हू अखियूं पूरे तव्हां मथां एतबार करे। धोखो तव्हां ॾिनो आहे, मुंहिंजो एतबार बि तव्हां टोड़ियो आहे, ऐं इल्ज़ाम वरी मूं ते। ग़लति इल्ज़ाम न आहे नवाब खान। हाणे बहस खे छॾ, कम जी ॻाल्हि कर। छा चयो मूंसां तूं? हू आज़ादु थियणु चाहे थो या अञा न काल कोठड़ी जी ऊंदहि में गुज़ारण थो चाहे? नैना, तो मूसा जे करे घर छॾियो। न रुगो तूं आज़ार में आहीं, पर तो मूसा खे बि आज़ार में विझी छॾियो। हा सिंधु, जेके मूं चाहियो ऐं मूं जे करे घर छॾियो उहो मुंहिंजो न थी सघियो। जेकर तोखे वापसि मोकिलियो वियो त पोइ तूं छा कंदीअ? मां त हिते ई मौत खे गले लाए छॾींदसि, पर वापसि कोन वेंदसि। मौत खां सुठो न आहे त माण्हू जीअण जी कोशिश करे। जीअंदसि कंहिंजे सहारे, वापसि वञण खां पोइ मारी वेंदसि। इहे त वापसि तोखे बि कोन कंदा। छा मूंखे वापसि मोकिलियो थो वञे या तूं का अहिड़ी का ॻाल्हि ॿुधी आहे? मूं अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे ॿुधी, पर मूं सोचियो त तोखे वापसि मोकिलण खां सवाइ ॿी का बि राह नाहे। जंहिंजे सहारे मूं घर छॾियो उनखे नवाब खान गुम कराए छॾियो आहे। तव्हां वटां मूं पनाह वरिती आहे। जेकर इहा ॻाल्हि नवाब खान खे ख़बर पई न, तव्हां मथां बि मुसीबत अची वेंदी। तूं हिते रहियल आहीं, इहा कंहिंखे बि ख़बर न पवंदी। न सिंधु, तूं भुलियल आहीं। नवाब खान जा माण्हू चइनिनि तरफ़ मूंखे ॻोल्हींदा था वठनि। घणो वक़्तु मां उन्हनि खां कोन लिखी सघंदसि। खुदा कंदो त उन्हनि खां पहिरियां मूसा ॿाहिरि अची वेंदो। मूं त पंहिंजी क़िस्मत ते छॾे ॾिनो आहे, जीअं लिखियल हूंदो तीअं ई थींदो। हा नैना, क़िस्मत जे लिखे खे को बि टारे नथो सघे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।